नौजवाननि खे पढ़णु घुरिजे, नौजवाननि खे अॻियां अचणु घुरिजे ऐं नौजवाननि खे ई जेके ॿार आहिनि पंहिंजनि कुल्हनि ते खणणु घुरिजनि। बुखारी जे सिटनि सां त केरु थो तोखे चवे दोदो न थी, शींहं थी शहमीर थी पर शोधो न थी, महिराण थी मौज थी हालार थी समुंड थी पर नौजवान बाज़ार जो सस्तो सौदो न थी। ऐं असां नौजवाननि खे बिल्कुलु अॻियां अचणु घुरिजे। ऐं हाणे गुज़ारिश कंदुसि CM जे स्पेशल असिस्टेंट जनाब वीरजी कोहली साहब खे त पाण अचनि ऐं असां मुखातिब थियनि। साईं वीरजी कोहली साहब। मेहरबानी अदा। तार की रस्सियों के गुलूबंद, तार की रस्सियों के गुलूबंद गर्दन में पहने हुए गाने वाले हर एक रोज़ गाते रहे, पायलें बेड़ियों की बजाते हुए नाचने वाले धूमें मचाते रहे। हम ना इस सफ़ में रहे ना उस सफ़ में रहे, रास्ते में खड़े उनको तकते रहे, रश्क करते रहे और चुपचाप आंसू बहाते रहे। लौट कर आके देखा तो फूलों का रंग जो कभी सुर्ख था जर्द ही जर्द है, अपना पहलू टटोला तो ऐसा लगा दिल जहाँ था वहाँ दर्द ही दर्द है। गले में कभी तोक का वाहिमा, कभी पाँव में रक्से जंजीर, और फिर एक दिन इश्क उन्हीं की तरह रसेंदर गलू पाब जोला हमें उसी काफले ने कुशां ले चला। सभिनी खां पहिरीं कामरेड जे सॼे परिवार ऐं उनजा साथी, उनजा दोस्त, उनजा शागिर्द ऐं उनजा पोइलग नज़रियाती जेके बि हिते वेठल आहिनि, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां उनजे जनमॾींहं जी वाधायूं हुजनि। कामरेड जी ज़िंदगी जे हवाले सां छा ते ॻाल्हाइजे। मूं अॼु सुबुह जी निंड मां उथियुसि त मूं हिकिड़ी पोस्ट रखी जनमॾींहं जी वाधायुनि जे हवाले सां, त मूं जेको कुझु लिखियो मूंखे ज़हन में आयो उनखां दोस्त अॻिते लिखंदे विया। माना चवण जो मतिलबु त सियासी समाजी शऊर रखंदड़ सिंध जो अहिड़ो को फ़र्द न मिलियो जंहिंखे जाम साॻी जे बारे में ख़बर न हुजे, छो तूं मुकमल अवामी माण्हू हुयो। मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात मुंहिंजो ख़्यालु आहे कोई 95-96 में थी हुई, साल आउं भुलिजां थो, पर इहो ई वक़्तु हुयो असां यूनिवर्सिटी में नई नई एडमिशन वरिती त असां सोचियोसीं त भई हिन खां पहिरीं असां नगर पार्कर में हुआसीं, रूपले कॉलेज जी वरसी मल्हाईंदा हुआसीं, त हाणे हिते जेकॾहिं रूपले कॉलेज जी वरसियूं मल्हाइजनि त कंहिंखे घुराइजे। पोइ ईअं दोस्तनि सजेशन ॾिनी जेके हितां जा दोस्त हुआ मक़ामी उन्हनि चयो त कामरेड जाम साकी। आम तौर ते जेको असांजो तजुर्बो रहियो या ॾिठो असां आसपास समाज में, त जॾहिं को बि इंसानु कंहिं जिदोजहद जे मरहले मां गुज़री करे जॾहिं कंहिं लेवल ते पहुचे थो त हरगिज़ मुंहिंजो चवण जो मतिलबु न आहे त उनमें को गुरूर अची वेंदो आहे, पर हुनजी मसरूफ़ियात ऐं हुनजी मीटिंग्स या गैदरिंग्स जी लेवल वधी वेंदी आहे ऐं पोइ नेशनल लेवल ते वेंदो आहे, कॾहिं इंटरनेशनल लेवल ते हलियो वेंदो आहे। सो मुंहिंजे ज़हन में आयो त असां वाक़फ़ियत बि कोन्हे, फस्ट टाइम वञूं था ऐं पुछा कंदे कंदे घर पहुचूं था ऐं हिकदमि सां रिस्पॉन्स ऐं उहो बि एॾो सीनियर कामरेड असांखे ॾींदो हले न, असां त ॻाल्हाइण मस्तु सिखियो होॾी महिल। त असां हुते वियासीं पुछा करे, असां चयो त नंगर पार्कर जा कोहली आहियूं ऐं रूपले कोहली जी वरसी मल्हायूं था। यकीन कयो उथी असांखे बांकुर पाए चुमियूं ॾिनई ऐं चयईं त मूंखे ख़ुशी थी आहे। ऐं अॼु चई आउं ॾिसां पियो त हाणे नगर पार्कर जा माण्हू जेकॾहिं हिते पहुचनि था कराची ताईं ऐं हिते अची जेकॾहिं रूपले कोहली जी वरसी मल्हाइण जी ॻाल्हि था कनि त पोइ समाज में तब्दीली अंटर आहे ऐं तब्दीली ईंदी। ऐं पोइ वरसी ते आयो ऐं वरसी ते अची पंहिंजी तकरीर में चई त हीअ छोकिरा मूंखे दावत ॾियणु आया ऐं उन ॾींहुं मूं पंहिंजो पाण सां कमिटमेंट कई ऐं अॼु तव्हांजे सभिनी खे चवां थो जेके नगर पार्कर ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि सिंध खां कोहली बिरादरी जा माण्हू आया आहियो त मूंखे तव्हां पंहिंजे क़बीले जो हिसो सम्झो ऐं आउं कमिटमेंट थो करियां त रूपले जी हर वरसी में जिते मल्हाईंदो तव्हां वटि ईंदुसि। आउं सम्झां थो त हींअर दोस्तनि कामरेड इलाही सची पर सच वॾो ॾुहारी आहे, तलख़ ॻाल्हियूं। हाणे सम्झ में इहो कोन थो अचे त असां अॻिते पिया वञूं, तरक़ी पिया कयूं या पोइते पिया वञूं। इन ते थोरो सोचणु असां एज़ ए समाज, छो त इहा हक़ीक़त आहे त जेके बि ऐं मुंहिंजे भाउ सारंग ॻाल्हियूं कयूं, जेके पाकिस्तान में सिंध ऐं पाकिस्तान में जेके वॾा माण्हू थी गुज़रिया उन्हनि खे इहे तोहफ़ा मिलिया गदारी जा, पर जेकॾहिं असां पोयां तारीख़ पढ़ूं था त विरले कंहिं माण्हू खे मिलंदो हो ऐं पोइ माण्हू सॼो समाज वेही सोचींदो हो अच्छा माना गदारी जो तोहफ़ो मिलियो आहे, छा आहे उनजो बैकग्राउंड, पोइ उनखे स्टडी कंदो।
हाणे उहो गद्दारी जो तोहफ़ो बि एॾो सस्तो करे छॾियो अथनि जो हर माण्हू खे ईअं मुफ़्त में वेठो मिले, उन जी गद्दारी जो वैल्यू ख़राबु करे छॾी आहे हिननि। अलाए केतिरा गद्दार पैदा थिया आहिनि पोयां ख़ासि करे कुझु महीननि में। त हाणे रियासत खे सोचणो पवंदो त आख़िर कहिड़ी डायरेक्शन वठणी आहे। हाणे हिकु इताद ठहियो आहे डेमोक्रेसी जे नाले सां, ऐं असां तव्हां सभिनी जी दुआ, असां खणी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहियूं, पर दुआ असां सभिनी जी गॾियल तौर ते इहा आहे त इहो सही माना में हले, छो त हिन खां पहिरीं जेके ठहिया हुआ कुझु नतीजा निकिता की न निकिता, पर हलंदे रस्ते में वरी बि उहो टूट फूट जो शिकार थियो था वञनि। पर इहा वक़्त जी ज़रूरत आहे। ऐं मुख़्तसर ॻाल्हाईंदुसि इन करे जो काफ़ी दोस्तनि ॻाल्हि कई त ॿिया बि दोस्त आहिनि जेके ॻाल्हाईंदा। ऐं सम्झां थो त जॾहिं इंसानु कंहिं जिदोजहद रस्ते ते हली उन लेवल ते पहुचे थो त पोइ हिकिड़ो इदारो बणिजी थो वञे, हिकिड़ो कमिटेड नज़रियाती इंसानु बणिजी थो वञे। जॾहिं असां कंहिं गैदरिंग में वेठा हुआसीं, रूपलो कॉलेज जी वरसी हुई ऐं पोइ चांहि पई वेठी पीतीसीं, ऐं जेको अॼु बि जॾहिं सालगिरह जो असां पोस्ट रखी त उहे ई साॻियूं पोस्टूं असांखे जाम साकी जे हवाले सां ॿुधण लाइ मिलनि थियूं। त हिकिड़े दोस्त पुछियो त जाम साहिबु तव्हां एॾो वॾो नालो कमायो नेशनल इंटरनेशनल लेवल ते, माण्हुनि तव्हांखे मञता ॾिनी, पोइ आख़िर में तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी छो जॉइन कई? त पोइ जाम साहिबु उते वेही करे चांहि जे कप ते ई कंहिं होटल ते, ऐं उहा 4-5 ॼणासीं हुआसीं, सॼी कहाणी ॿुधाई कीअं मोहतरमा आई, ऐं उन जे दौरान बि ॾाढा दिलचस्प वाक़िया हुन ॿुधाया त जॾहिं मोहतरमा मूं वटि आई, असां पाण अकेला कमरे में वेठा ॻाल्हायूं पिया, त हिकिड़ो पीपल्स पार्टी जो इंतिहाई ज़िम्मेवार माण्हू अंदरि आयो, त मोहतरमा चुप थी वई, त हू कंहिं कम सां आयो ऐं ॻाल्हि का ॿुधाए वापसि ॿाहिरि निकिरी वियो। त कामरेड चई त हू जॾहिं निकिरी वियो त ॿाहिरि, त मूं मोहतरमा खां पुछियो त मोहतरमा हीअ त तव्हांजी पार्टी जो इंतिहाई ज़िम्मेदार माण्हू आहे, त पोइ तव्हां ॻाल्हि रोकी छो? त उन हिकिड़ी ॻाल्हि कई बकौल कामरेड जे, त मोहतरमा मूंखे चयो त उहिदा जेके आहिनि उहे कंहिंखे बि ॾेई सघजनि था, पर राज सिर्फ़ु नज़रियाती माण्हू खे ॾेई सघजनि था। सो आउं इहो सम्झां थो त नज़रियाती माण्हू कम्युनिस्ट पार्टी में हुजे या पार्लियामेंटी कंहिं पार्टी में हुजे या पाकिस्तान पीपल्स पार्टी में हुजे, जेको माण्हू प्रोसेस मां हली करे कंहिं मंज़िल ते पहुची ऐं पंहिंजो माइंड ठाहे थो ऐं उन नज़रिए सां कमिटेड हुजे थो, उन ते फ़र्क़ु नथो पवे। ऐं आख़िर में कामरेड जेको उनखे जवाबु ॾिनो सो बि ॾाढो वज़नदार हुयो मुंहिंजे लाइ। तव्हां सां डिसएग्री थी सघो था, काफ़ी दोस्त जेके मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां हूंदा। जॾहिं इहो पुछियो वियो त तव्हां छो जॉइन कई, त सॼी ॻाल्हि करण खां आख़िर में चई त जेकॾहिं तव्हां चओ था त मूं सुठा कमु कया आहिनि ऐं मूं नज़रियाती तौर ते मूं पंहिंजी पॉलिटिक्स कई आहे, जेलनि खां वठी सियासत ताईं, ऐं तव्हांखे एतिराज़ु आहे तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी में छो वियसि, पोइ तव्हांखे इहो बि एतिराज़ु न हुजणु खपे त पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾेरनि जी पार्टी आहे। इन करे त तव्हां जेके नज़रियाती माण्हू आहियो सो पार्लियामेंटी या पाकिस्तान पीपल्स पार्टी वञणु था चाहियो। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं आउं सम्झां थो त पाकिस्तान में या सिंध में, ख़ासि करे सिंध में, असां वटि हर माण्हू पॉलिटिकल अवेयरनेस रखे थो, हर माण्हू सियासी ॼाण रखे थो, पर आउं सम्झां थो त इहो फ़ैसिलो सही न हुयो त असां वटि तमामु घणी जेका खेप पूरी पॉलिटिकल पैदा थी, उन्हनि समूरनि खे इहो सम्झायो वियो या चयो वियो त तव्हांखे सिर्फ़ु लेफ़्ट जी पॉलिटिक्स जेका आहे या क़ौम परस्ती जी पॉलिटिक्स या लेफ़्ट जी पॉलिटिक्स, सिर्फ़ु उहा ई जाइज़ आहे। जेकॾहिं तव्हां पार्लियामेंटी सियासत ॾे वञो था त पोइ ग़लति आहे या मुल्क जी गदारी आहे, क़ौम जी गदारी आहे। ऐं सम्झां थो त जेका पार्टी इक़्तिदार जी पार्टी आहे या पार्लियामेंट जी पार्टी आहे, उन में बि नज़रियाती माण्हू जी ज़रूरत पवे थी, ऐं जॾहिं नज़रियाती माण्हू उते पहुचे थो त उनखे स्पेस मिले थो, ऐं जॾहिं नज़रियाती माण्हू नथो पहुचे त पोइ उन्हनि माण्हुनि खे स्पेस न मिले थो जेके माण्हू उहा सोच नथा रखनि, जंहिंमां असां उहा तवका रखूं था, ऐं पोइ नतीजनि जी तवका बि असांखे न रखणु खपे। इन करे आउं सम्झां थो असांखे लकीर न करणु खपे का बि। हर माण्हू सियासत करण जो हक़ु रखे थो ऐं उनखे सियासी फ़ैसिला वठण जो बि हक़ु आहे। इन करे जाम साहिबु पंहिंजे तरीक़े सां, जंहिं तरीक़े सां मोहतरमा उते आई ऐं जॾहिं उनखे गद्दारी जो सर्टिफिकेट अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं थियूं त मोहतरमा मैदान ते आई ऐं गवाह थी बीठी, कोर्टनि खां वठी जेलनि ताईं जो साथ ॾिनो, ऐं पोइ घर आई ऐं उनखे दावत ॾिनी। आउं सम्झां थो त उन वक़्त जो बहितरीनु फ़ैसिलो हो
ऐं इन करे थो चवां त मूं सॼी ॼमार हिन खां पहिरीं जेतिरी मुंहिंजी ज़िंदगी आहे सियासी या समाजी ज़िंदगी उन मूं सॼी जिदोजहद कई इंसानी हक़नि जे हवाले सां। पर अॼु जॾहिं मूं पीपल्स पार्टी मूं आज़ादु खटियो ऐं खटण खां पोइ जॾहिं पीपल्स पार्टी जॉइन कई ऐं जॾहिं चेयरमैन साहिबु मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां मुलाक़ात कई ऐं मूं उनखे ॿुधायो त मूं सॼी ॼमार इंसानी हक़नि लाइ कमु कयो आहे ऐं इंसानी हक़नि लाइ कमु करणु चाहियां थो, त मुंहिंजी उन ॻाल्हि खे मान ॾींदे मोहतरम चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु मूंखे उहा वज़ारत ॾिनी, उहो पोर्टफोलियो ॾिनो जेको इंसानी हक़नि जो आहे। ऐं आउं सम्झां थो त माना हिकिड़ो मिसाल उनजो ॿुधाए सघां थो त पाकिस्तान जी तारीख़ जा 70 साल 72 साल उन में हिंदू मैरिज रजिस्ट्रेशन एक्ट असां वटि न हुयो। ऐं हिकु वकील आहियां, वकालत करियां थो त मूं वटि जॾहिं हिंदू छोकिरी ऐं छोकिरो ॿई शादी लाइ ईंदा हुआ त ॿ तरीक़ा हुआ, या त मंदर मां शादी कराए पोइ प्रोटेक्शन लाइ वठी वञा, या ॿिन्ही खे कन्वर्ट करे मुस्लमान करियां पोइ कोर्ट मां ई शादी करायां, कोर्ट मैरिज करायां। पर आउं जीअं हिन पोज़ीशन ते आयुसि मूं ड्राफ्ट तयारु कयो ऐं हिंदू मैरिज रजिस्ट्रेशन एक्ट पूरो ड्राफ्ट तयारु करे मूं CM खे ॾिनो ऐं हुन कैबिनेट मां पोइ असेंबलीअ मोकिलियो, तयारु थी वियो, पास थी वियो। त हाणे हिन पोज़ीशन ते रही करे उहे असां आसानी सां कमु करे सघूं था जेको जिदोजहद जे तरीक़े में असां 20 सालनि में न करे सघियासीं। आउं सम्झां थो त इहा सियासत बि असांजे उनजो हिसो हुजणु खपे ऐं असांखे जेकॾहिं असां तवका इहा रखूं था असांजे हुकुमरान पार्टी सां या हुकूमत सां ऐं पोइ असीं उन सां हिसो बणिजण लाइ तयारु न हुजूं त पोइ मुंहिंजो ख़्याल आहे सुठा नतीजा न निकिरी सघंदा। आख़िर में बुखारी जो शेर त कुझु जांच कबी कुझु सोच कबी, कुझु जांच कबी कुझु सोच कबी, कुझु गौर कबो कुझु ज़ोर कबो, कुझु माठ कबी कुझु शोर कबो, कुझु होश कबो कुझु जोश कबो। हर हालत में हर सूरत में हिन हालत खे हीअं करिणो आहे, जे हीअं न थियो पोइ हूअं कबो, जे हूअं न थियो कुझु और कबो। कल्ह दौर ॿियो अॼु दौर ॿियो, हर दौर मथां नओं दौर कबो। उस्ताद कंहिंखां कोन ॾिजो हिकु ॻाल्हि सिवा कुझु और न कबो, जो भाॻियो आहे सो भाॻियो रहंदो, जो चोर आहे सो चोर कबो। महिरबानी। कुझु माठ कबी कुझु होश कबो, आहे माठ बि क़ौमी ॾोह वॾो। मुंशियूं सुठो आहिनि त आहे माठ बि क़ौमी ॾोह वॾो, छा ॾोह वॾो पर ड्रोह वॾो। जंहिं मांझी पांधी मोह वॾो तंहिं लाइ न आहे रोह वॾो। हण राति जी वात में कात कशे जेसीं न हिते का बाख फुटे, या सिज खुटे या ॿिज खुटे या मौत अचे या रोग टुटे। बहरहाल ऐं सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे, कुझु साथी असांजा रहियल आहिनि ऐं उहे बि ज़रूरु ॻाल्हाईंदा ऐं कामरेड जी फैमिली मां जेके फैमिली वारा आहिनि असीं उनखे ॿुधंदासीं। उनखां पोइ ऐं असीं साईं बख़्शल जो ऐं कामरेड इमदाद जो मौक़िफ़ बि ॿुधंदासीं। कामरेड इमदाद त साथी रहियो आहे, जेल में बि साथी रहियो ऐं उन खां पोइ कौड़ा बि खाधई ज़िया जे दौर में। बहरहाल उनखे ॿुधंदासीं। कामरेड बख़्शल जो बि हिकिड़ो सुठो हिकिड़ो बयानियो हूंदो जेको ही PTM आहे या PTI आहे, उनखे असीं कीअं पिया ॾिसूं या लेफ्ट उनखे कीअं पई ॾिसे हिन ख़ासि करे हिन वक़्त में, या कामरेड जो जेको फ़िक्र आहे इनखे अॼु जी हालतुनि सां कीअं भेटिजे, यकीन असीं हिनखे ॿुधंदासीं। ऐं गुज़ारिश कंदुसि असांजी अदी बख़्तावर जाम खे जेको हमेशह सालगिरह जा प्रोग्राम कंदी रहंदी आहे ऐं कामरेड जूं वरसियूं जेके आहिनि उहे बि हाणे कामरेड बख़्तावर कंदी रहंदी आहे। ऐं जॾहिं कामरेड ज़िंदा हो तॾहिं बि अहिड़ा प्रोग्राम मुंहिंजी हयाती में मिन कया। जस जे अदी खे ऐं गुज़ारिश कंदुसि ज़ोरदार ताड़ियूं वॼायो त जीअं अदी बख़्तावर जाम तव्हां सां मुखातिब थी सघे। हिन में तरमीम आऊं न कंदी रहंदी आहियां, असीं कामरेड जा दोस्त ऐं असीं घर भाती सभु गॾिजी कंदा आहियूं ऐं हुन में सभिनी जो साथ हूंदो आहे। जखरो जस खरो ॿिया सभु अनेरा, जखरो जस खरो ॿिया सभु अनेरा, जियां ई जुड़ियो जखरो तियां ई न ॿिया, मिटी तंहिं मागा असुल हुई एतिरी। सभ खां पहिरीं आऊं तव्हां सभिनी दोस्तनि ऐं कामरेडनि जी तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। तव्हांखे बांकुर पाए चुमियूं ॾिनी ऐं चई त मूंखे ख़ुशी थी आहे। ऐं अॼु चई आउं ॾिसां पियो त हाणे नगर पार्कर जा माण्हू जेकॾहिं हिते पहुचनि था कराची ताईं ऐं हिते अची जेकॾहिं रूपले कोहली जी वरसी मल्हाइण जी ॻाल्हि था कनि त पोइ समाज में तब्दीली अंटर ऐं तब्दीली ईंदी। ऐं पोइ वरसी ते आयो ऐं वरसी ते अची पंहिंजी तकरीर में चई त हीअ छोकिरा मूंखे दावत ॾियणु आया ऐं उन ॾींहुं मूं पंहिंजो पाण सां कमिटमेंट कई। ऐं अॼु तव्हांजे सभिनी खे चवां थो जेके नगर पार्कर ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि सिंध खां कोहली बिरादरी जा माण्हू आया आहियो त मूंखे तव्हां पंहिंजे क़बीले जो हिसो सम्झो ऐं आउं कमिटमेंट थो करियां त रूपले जी हर वरसी में जिते मल्हाईंदो तव्हां वटि ईंदुसि। आउं सम्झां थो त हींअर दोस्तनि कामरेड इलाही
सची पर सच वॾो ॾोहारी आहे, तलख़ ॻाल्हियूं। हाणे सम्झ में इहो कोन थो अचे त असां अॻिते पिया वञूं, तरक़ी पिया कयूं या पोइते पिया वञूं। इन ते थोरो सोचणु असां एज़ ए समाज, छो त इहा हक़ीक़त आहे त जेके बि ऐं मुंहिंजे भाउ सारंग ॻाल्हियूं कयूं, जेके पाकिस्तान में सिंध ऐं पाकिस्तान में जेके वॾा माण्हू थी गुज़रिया, उन्हनि खे इहे तोहफ़ा मिलिया गदारी जा। पर जेकॾहिं असां पोयां तारीख़ पढ़ूं था त विरले कंहिं माण्हू खे मिलंदो हो ऐं पोइ माण्हू सॼो समाज वेही सोचींदो हो, अच्छा माना गदारी जो तोहफ़ो मिलियो आहे, छा आहे उनजो बैकग्राउंड, पोइ उनखे स्टडी कंदो। हाणे उहो गदारी जो तोहफ़ो बि एॾो सस्तो करे छॾियो अथनि जो हर माण्हू खे ईअं मुफ़्त में वेठो मिले, उनजी गदारी जो वैल्यू ख़राबु करे छॾी आहे हिननि। अलाए केतिरा गदार पैदा थिया आहिनि पोयां, ख़ासि करे कुझु महीननि में। त हाणे रियासत खे सोचणो पवंदो त आख़िर कहिड़ी डायरेक्शन वठणी आहे। हाणे हिकु इताद ठहियो आहे डेमोक्रेसी जे नाले सां, ऐं असां तव्हां सभिनी जी दुआ, असां खणी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहियूं, पर दुआ असां सभिनी जी गॾियल तौर ते इहा आहे त इहो सही माना में हले। छो त हिन खां पहिरीं जेके ठहिया कुझु नतीजा निकिता की न निकिता, पर हलंदे रस्ते में वरी बि उहो टूट फूट जो शिकार थियो था वञनि। पर इहा वक़्त जी ज़रूरत आहे। ऐं मुख़्तसर ॻाल्हाईंदुसि इन करे जो काफ़ी दोस्तनि ॻाल्हि कई त ॿिया बि दोस्त आहिनि जेके ॻाल्हाईंदा। ऐं सम्झां थो त जॾहिं इंसानु कंहिं जिदोजहद रस्ते ते हली उन लेवल ते पहुचे थो त पोइ हिकिड़ो इदारो बणिजी थो वञे, हिकिड़ो कमिटेड नज़रियाती इंसानु बणिजी थो वञे। जॾहिं असां कंहिं गैदरिंग में वेठा हुआसीं, रूपलो कॉलेज जी वरसी हुई ऐं पोइ चांहि पई वेठी पीतीसीं, ऐं जेको अॼु बि जॾहिं सालगिरह जो असां पोस्ट रखी त उहे ई साॻियूं पोस्टूं असांखे जाम साॻी जे हवाले सां ॿुधण लाइ मिलनि थियूं। त हिकिड़े दोस्त पुछियो त जाम साहिबु तव्हां एॾो वॾो नालो कमायो, नेशनल इंटरनेशनल लेवल ते माण्हुनि तव्हांखे मञता ॾिनी, पोइ आख़िर में तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी छो जॉइन कई? त पोइ जाम साहिबु उते वेही करे चांहि जे कप ते ई कंहिं होटल ते, ऐं उहा 4-5 ॼणासीं हुआसीं, सॼी कहाणी ॿुधाई कीअं मोहतरमा आई, ऐं उनजे दौरान बि ॾाढा दिलचस्प वाक़िया हुन ॿुधाया त जॾहिं मोहतरमा मूं वटि आई, असां पाण अकेला कमरे में वेठा ॻाल्हायूं पिया, त हिकिड़ो पीपल्स पार्टी जो इंतिहाई ज़िम्मेवार माण्हू अंदरि आयो, त मोहतरमा चुप थी वई। त हू कंहिं कम सां आयो ऐं ॻाल्हि का ॿुधाए वापसि ॿाहिरि निकिरी वियो। त कामरेड चई तूं जॾहिं निकिरी वियो त ॿाहिरि, त मूं मोहतरमा खां पुछियो त मोहतरमा हीअ त तव्हांजी पार्टी जो इंतिहाई ज़िम्मेदार माण्हू आहे, त पोइ तव्हां ॻाल्हि रोकी छो? त उन हिकिड़ी ॻाल्हि कई बकौल कामरेड जे, त मोहतरमा मूंखे चयो त उहिदा जेके आहिनि उहे कंहिंखे बि ॾेई सघजनि था, पर राज सिर्फ़ु नज़रियाती माण्हू खे ॾेई सघजनि था। सो आउं इहो सम्झां थो त नज़रियाती माण्हू कम्युनिस्ट पार्टी में हुजे या पार्लियामेंटी कंहिं पार्टी में हुजे या पाकिस्तान पीपल्स पार्टी में हुजे, जेको माण्हू प्रोसेस मां हली करे कंहिं मंज़िल ते पहुची ऐं पंहिंजो माइंड ठाहे थो ऐं उन नज़रिए सां कमिटेड हुजे थो, उन ते फ़र्क़ु नथो पवे। ऐं आख़िर में कामरेड जेको उनखे जवाबु ॾिनो सो बि ॾाढो वज़नदार हुयो मुंहिंजे लाइ। तव्हां हुन सां डिसएग्री थी सघो था, काफ़ी दोस्त जेके मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां हूंदा। जॾहिं इहो पुछियो वियो त तव्हां छो जॉइन कई, त सॼी ॻाल्हि करण खां आख़िर में चई त जेकॾहिं तव्हां चओ था त मूं सुठा कम कया आहिनि ऐं मूं नज़रियाती तौर ते मूं पंहिंजी पॉलिटिक्स कई आहे, जेलनि खां वठी सियासत ताईं, ऐं तव्हांखे एतिराज़ु आहे तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी में छो वियसि, पोइ तव्हांखे इहो बि एतिराज़ु न हुजणु खपे त पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾेरनि जी पार्टी आहे। इन करे त तव्हां जेके नज़रियाती माण्हू आहियो सो पार्लियामेंटी या पाकिस्तान पीपल्स पार्टी वञणु था चाहियो। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं आउं सम्झां थो त पाकिस्तान में या सिंध में, ख़ासि करे सिंध में, असां वटि हर माण्हू पॉलिटिकल अवेयरनेस रखे थो, हर माण्हू सियासी ॼाण रखे थो, पर आउं सम्झां थो त इहो फ़ैसिलो सही न हुयो त असां वटि तमामु घणी जेका खेप पूरी पॉलिटिकल पैदा थी, उन्हनि समूरनि खे इहो सम्झायो वियो या चयो वियो त तव्हांखे सिर्फ़ु लेफ़्ट जी पॉलिटिक्स जेका आहे या क़ौम परस्ती जी पॉलिटिक्स या लेफ़्ट जी पॉलिटिक्स, सिर्फ़ु उहा ई जाइज़ आहे। जेकॾहिं तव्हां पार्लियामेंटी सियासत ॾे वञो था त पोइ ग़लति आहे या मुल्क जी गदारी आहे, क़ौम जी गदारी आहे। आउं सम्झां थो त जेका पार्टी इक़्तिदार जी पार्टी आहे या पार्लियामेंट जी पार्टी आहे, उन में बि नज़रियाती माण्हू जी ज़रूरत पवे थी, ऐं जॾहिं नज़रियाती माण्हू उते पहुचे थो त उनखे स्पेस मिले थो। ऐं
जॾहिं नज़रियाती माण्हू नथो पहुचे त पोइ उन्हनि माण्हुनि खे स्पेस न मिले थो जेके माण्हू उहा सोच नथा रखनि जंहिंमां असां उहा तवका रखूं था ऐं पोइ नतीजनि जी तवका बि असांखे न रखणु खपे। इन करे आउं सम्झां थो असांखे लकीर न कढणु खपे का बि। हर माण्हू सियासत करण जो हक़ु रखे थो ऐं उनखे सियासी फ़ैसिला वठण जो बि हक़ु आहे। इन करे जाम साहब पंहिंजे तरीक़े सां जंहिं तरीक़े सां मोहतरमा उते आई ऐं जॾहिं हुनखे गद्दारी जो सर्टिफिकेट अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं थियूं त मोहतरमा मैदान ते आई ऐं गवाह थी बीठी, कोर्टनि खां वठी जेलनि ताईं जो साथ ॾिनो ऐं पोइ घर आई ऐं उनखे दावत ॾिनी। आउं सम्झां थो त उन वक़्त जो बहितरीनु फ़ैसिलो हो। ऐं इन करे थो चवां त मूं सॼी ॼमार हिन खां पहिरीं जेतिरी मुंहिंजी ज़िंदगी आहे सियासी या समाजी ज़िंदगी उन मूं सॼी जिदोजहद कई इंसानी हक़नि जे हवाले सां। पर अॼु जॾहिं मूं पीपल्स पार्टी मूं आज़ादु खटियो ऐं खटण खां पोइ जॾहिं पीपल्स पार्टी जॉइन कई ऐं जॾहिं चेयरमैन साहिबु मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां मुलाक़ात कई ऐं मूं उनखे ॿुधायो त मूं सॼी ॼमार इंसानी हक़नि लाइ कमु कयो आहे ऐं इंसानी हक़नि लाइ कमु करणु चाहियां थो त मुंहिंजी उन ॻाल्हि खे मान ॾींदे मोहतरम चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु मूंखे उहा वज़ारत ॾिनी, उहो पोर्टफोलियो ॾिनो जेको इंसानी हक़नि जो आहे। ऐं आउं सम्झां थो त माना हिकिड़ो मिसाल उनजो ॿुधाए सघां थो त पाकिस्तान जी तारीख़ जा 70 साल 72 साल उन में हिंदू मैरिज रजिस्ट्रेशन एक्ट असां वटि न हुयो। आउं हिकु वकील आहियां, वकालत करियां थो त मूं वटि जॾहिं हिंदू छोकिरी ऐं छोकिरो ॿई शादी लाइ ईंदा हुआ त ॿ तरीक़ा हुआ, या त आउं मंदर मां शादी कराए पोइ प्रोटेक्शन लाइ वठी वञा या ॿिन्ही खे कन्वर्ट करे मुस्लमान करियां पोइ कोर्ट मां ई शादी करायां, कोर्ट मैरिज करायां। पर आउं जीअं हिन पोज़ीशन ते आयुसि मूं ड्राफ्ट तयारु कयो ऐं हिंदू मैरिज रजिस्ट्रेशन एक्ट पूरो ड्राफ्ट तयारु करे मूं CM खे ॾिनो ऐं हुन कैबिनेट मां पोइ असेंबलीअ मोकिलियो, तयारु थी वियो, पास थी वियो। त हाणे हिन पोज़ीशन ते रही करे उहे असां आसानी सां कमु करे सघूं था जेको जिदोजहद जे तरीक़े में असां 20 सालनि में न करे सघियासीं। आउं सम्झां थो त इहा सियासत बि असांजे उनजो हिसो हुजणु खपे ऐं असांखे जेकॾहिं असां तवका इहा रखूं था असांजे हुकुमरान पार्टी सां या हुकूमत सां ऐं पोइ असीं उन सां हिसो बणिजण लाइ तयारु न हुजूं त पोइ मुंहिंजो ख़्याल आहे सुठा नतीजा न निकिरी सघंदा। आख़िर में बुखारी जो शेर त कुझु जांच कबी कुझु सोच कबी, कुझु जांच कबी कुझु सोच कबी, कुझु गौर कबो कुझु ज़ोर कबो, कुझु माठ कबी कुझु शोर कबो, कुझु होश कबो कुझु जोश कबो। हर हालत में हर सूरत में हिन हालत खे हीअं करिणो आहे जे हीअं न थियो पोइ हूअं कबो, जे हूअं न थियो कुझु और कबो। कल्ह दौर ॿियो अॼु दौर ॿियो, हर दौर मथां नओं दौर कबो। उस्ताद कंहिंखां कोन ॾिजो हिकु ॻाल्हि सिवा कुझु और न कबो। जो भाॻियो आहे सो भाॻियो रहंदो, जो चोर आहे सो चोर कबो। महिरबानी। कुझु माठ कबी कुझु होश कबो। आहे माठ बि क़ौमी ॾोह वॾो, मुंशियूं सुठो आहिनि त आहे माठ बि क़ौमी ॾोह वॾो, छा ॾोह वॾो पर ड्रोह वॾो। जंहिं मांझी पांधी मोह वॾो तंहिं लाइ न आहे रोह वॾो। हण राति जी वात में कात कशे जेसीं न हिते का बाख फुटे, या सिज खुटे या ॿिज खुटे या मौत अचे या रोग टुटे। बहरहाल